खान बहादुर वारो जेको यार पीर एहसान आ न वो हाशिम ऐं दिलावर सां ठाह वारो कोड़ो उनखे पक्को अहिड़ो कराए छॾियो आहे छोरो हेॾो रे थिए ई नथो। माना त बहादुर ससवी जे करे हाशिम ऐं दिलावर सां सरजाईंदो। इन्हे जी माना त बहादुर ससवी जे करे हाशिम ऐं दिलावर सां सरचाव लाइ सिर झुकाईंदो। मूंखे त ईअं थो लॻे किथे पंहिंजे पीउ जे खून जा पैसा न वठे। ईअं थियो न सच पुछो त अव्हांजा कंद कपिजी वेंदव। माछड़ी करे बहादुर खे पको कयो। कमदार नबू मूं ॾाढी कोशिश कई आहे पंहिंजे वसों कोन घटायो अथमि पर पीर एहसान जी दोस्ती बहादुर खे मुंझाए विधो आहे। पीर एहसान अहिड़ी सियासत कई आहे जो ससुई खे वापसि करे बहादुर जे मथां एहसान कयो आहे। बहादुर जी त वरी ख़बर ई कान थी पए त पीर एहसान ते वरी कहिड़ो एहसान कयो अथई जंहिंजो थोरो लहण जे लाइ बहादुर खान पीउ जे खून जा पैसा वठंदो। हज शरीफ बहादुर खे जे खून जा पैसा ॾेई ठाह कयो वियो न त पोइ तव्हांजी असांजी सभिनी इज़त ई न रहंदव। पैसा ॾोकड़ कंहिं हाल में न आहिनि वठणा। थोरी ॻाल्हि मुंहिंजी सम्झो तई बि। ऐं तव्हां ॿिन्हिनि खे इहा ख़बर हुअणु खपे त हाशिम ससवी जो संग बहादुर खे कॾहिं बि कोन ॾींदो। हा कमदार बंगुल सही थो चवे। इहे हाशिम वारा ससी जो संग ॾियण जे लाइ तयार ई कोन थींदा। उन्हनि अॻ में बि संग जो इनकार करे छॾियो आहे। हाणे तूं ॿुधाए छा कजे। बहादुर खे खून बहा में ससीअ जो संग वठिणो पवंदो ऐं चाहे बि थो हुयो। हाजी शरीफ़ बंगुल खान ईअं करण सां छा ज़माने कंद झुकी वेंदो छो त हाशिम वारनि सां हुन रिश्तेदारी त आहे न। ससुईअ जो खून बहा में संग वठंदो त छा ज़मान सड़ी पची तबाह थी वेंदो कंद खण जहिड़ो न रहंदो। हाजी शरीफ़ बंगुल खान ईअं थियण सां असांजा कंद ऊचा रहंदा। छा ज़मान ऐं हाशिम वारनि जा कंद हेठि हूंदव ऐं सड़ी पजरी खाक थी वेंदव। कबूतर फ़कीर हाणे जॾहिं न पीर एहसान अदालतुनि जा चक्कर काटींदो पोइ खेसि अहसास थींदो त मुर्शिद करामत सां विड़ी हुन केॾी वॾी ग़लती कई आहे। मुर्शिद साईं मज़ो त तॾहिं अचे हा जॾहिं पुलिस पीर एहसान खे हथ कड़ियूं हणी वञी जेल में बंदि करे सा। वो ॾींहुं बि परे कोन्हे कबूतर फ़कीर जॾहिं पुलिस पीर एहसान खे हथ कड़ियूं हणी लाकब में बंदि कंदी। अञा त मां पीर एहसान खे दड़को ॾिनो आहे। जॾहिं न मां पीर एहसान खे धकु हयो पोइ इहा ख़बर पइजी वेंदसि त पीर करामत जी हैसियत छा आहे। मुर्शिद साईं हाणे मुराद जी सार लहू घणा ॾींहं थी विया आहिनि लाकब में पियो आहे। कबूतर फ़कीर जॾहिं न असांखे मुराद जी ज़रूरत पई त लाकब मां कढाइण में असांखे देर लॻंदी छा। मुर्शिद जेका तव्हांजी मर्ज़ी। पीर एहसान वारे केस में असांखे बाबा माई रज़िया जी मदद करणी आहे। इन खुतूम वाली में त को हाल ई कोन्हे। मुर्शिद साईं इहो वॾेरो अनवर साॻी ज़मीन ते कब्ज़ो ॼमायो वेठो आहे। पीर एहसान सां मिली ऐं हुन पंहिंजा हथियार बंद वेहारे छॾिया आहिनि ज़मीन ते। बाबा उन जो बि को बिलो कयो। पहिरियां पीर एहसान जे इज़त जो जनाज़ो कढा पोइ मुरीदनि ऐं ख़ादमनि जे साम्हूं हुन जी इज़त मिटीअ में मिलाए छॾिया। पीर एहसान खे मां अकेलो कंदुमि। जो कमज़ोर थी वञे पोइ हिन वॾेरे अनवर खे हणंदुसि धकु ई हिकु ऐं वॾेरो अनवर चट। ठीकु आहे मुर्शिद बाबा माई रज़िया खे मां वञी थो पको कयां। ठीकु आहे कबूतर फ़कीर तूं वञ पंहिंजे कम सां लॻ। मुर्शिद बाबा आऊं आहियां छड़ो कबूतर केॾी महिल हिन कपर केॾी महिल हिन कपर ऐं गुटको आऊं हलां थो। बहादुर खान छो थी परेशान थियो आहीं। असांजे हूंदे तो परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। परेशान न आहियां नबू सोचे रहियो आहियां त छा करणु घुरिजे। सवली ॻाल्हि आहे बहादुर खान इहा असां सां ॻाल्हि आहे त मूंखे पैसा ॾोकड़ कोन था खपनि। अलाह साईं जो गंज आहे पैसनि खे छा कंदे। हा नबू
पैसो तो हथ जी मेहर है। मां बाबा जो फोन पैसनि ते विकिरो न कंदुसि। हाँ, इंसान जी जेका क़ीमत आहे न उहा पैसनि ते नथी थी सघे। इंसान अणमुल्यो आहे। इंसान जे बदिले इंसान जी घुर कर। रईस दरिया खान जे बदिले सतवीअ जी घुर कर न। इहो हाशिम खां पलांद जे लाइ धकी हिकिड़ो अथई। पोइ हाशिम सॼी जमार तुंहिंजे अॻियां कंधु न खणी हलंदो। बहादुर बाबा, हाशिम खे लामारे पिन्हे वारो हिकिड़ो ॾे न त मामूली क़दम। लख जी सलाह ॾिनी अथई। जेकॾहिं हाशिम फ़ैसिलो ॾे थो त पोइ हाशिम खे इहो ई धक हणंदुसि। बहादुर जन तूं वॾनि जी सलाह ते हलंदे न त तूं ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदे। सही थो चई न बो, सही थो चई। एहसान साईं, जेकॾहिं तव्हां हा करण जी ॻाल्हि करे रहिया आहियो न त मां ज़र ऐं ज़मीन ते केस वापसि कोन कंदुसि। बहादुर, जेको तुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ चवे न उहो कर, पर थियण इहो घुरिजे त ॿिन्ही धुरियुनि जो को बि नुक़सान न थिए। साईं, नुक़सान या फ़ाइदो इहो मां कोन थो सोचां। कोन कंदुसि। बहादुर, मञा थो त पीउ जी जुदाई जी छोरे छॾींदी आहे, पर जज़्बाती थियण सां मसइलो हल नाहे थींदो। मसइले जो हल सिर्फ़ ॻाल्हियूं आहिनि। ॻाल्हियुनि में ॾंढ थी सघे थो या ॿियो मामिलो थी सघे थो। हा, इहो ॿियो मामिलो त मूंखे पंहिंजे पीउ जे खून जे एवज़ ससु ई खपे। बहादुर, खून वहा में आयल औरत जी इज़त कान थींदी आहे। अक्सर ईअं थियो आहे, जंहिं औरत लाइ तूं एॾा जतन कया उनखे तूं खून जे बदिले में आणींदे। ससुई जे मुंहिंजे पीउ जो पलांद बणिजी ईंदी त पोइ मुंहिंजो हिसाब बराबरि थींदो। मां पंहिंजे अंदर में भरियल इंतकाम जी बाहि खे थधो करण थो चाहियां। बहादुर, अंदर में एॾो ॿारण ॿारियो अथई जो किथां बि विथी कान थी मिले, जो मां तोखे कंहिं बि ॻाल्हि में मञराए वठां। मञण लाइ त मां तव्हांजो हर हुकुम मञण लाइ तयारु आहियां, पर इंसाफ़ जी तराज़ीअ में ॿई पुड़ बराबरि करे ॾेखारियो त पोइ मां मञां त तव्हां मुंहिंजा मुर्शिद बि आहियो त यार बि। बहादुर, जेकॾहिं ससुअ जो संग वठण थो चाहीं ऐं उन लाइ इहो ई रस्तो ॻोल्हियो अथई त पोइ इहो तुंहिंजो मुक़दर आहे। हिन वक़्तु तोखे रोकण रतीअ ते तेल हारण बराबरि आहे। मां ससुअ जे संग जी ॻाल्हि सरदार शाह ज़मान ऐं पल्ले वारनि ताईं पहुचायो। वरी केर मर्ज़ी जो मालिक आहे बहादुर बचा? मामा साईं, एहसान साईं हो चए पियो त फ़ैसिले जी तारीख़ रख ऐं मामले खे हल कर। मामिलो ईअं हल कोन थींदो बहादुर बचा। जंहिं तुंहिंजे पीउ खे बेदर्दी सां मारियो उन्हनि सां हिसाब किताब थींदो। जेकॾहिं ससी जो संग ॾियनि था त ठीकु आहे, न त हो गोए हो मैदान। मां बि ईअं ई थो चाहियां मामा। एहसान साईं खे चवण में मां कीबाईंदो न आहियां। जॾहिं मूं पंहिंजे मुर्शिद साईं खे जवाब ॾिनो त मां खून जा पैसा न पर ससुईअ जो संग वठंदुसि। हा बहादुर बचा, टकन एवज़ पलांद न टोड़जइ, मुड़ुस थी मुक़ाबिलो कजइ। मां ढाल बणिजी तुंहिंजी हिफ़ाज़त कंदुसि। बहादुर बचा, ही टेम अथई पंहिंजे पलांद वठण जो। पलांद बि वठ ऐं पंहिंजे मन जी मुराद बि मान।
मुझे मन जी मुराद ससुई है मामा साईं। ससुई सवाए सुख केड़ो उनजे कारण दुश्मनियूं सिर ते खयूंसीं। माण्हू मुआ अलाए केतिरियूं जिंदगियूं बर्बाद थियूं मामा साईं, पर इन बेरहम वक्त इन दुश्मनी जी बाह में मुझे बाबा साईं खे साड़े छॾियो। हा बहादुर बच्चा, मरहूम दरिया खान सां मुंहिंजी बि दुश्मनी रही आहे, पर हालतुनि मूंखे ऐं तुंहिंजे पीउ खे हिक ॿिए जो साथी बणाए छॾियो। छा मां पंहिंजे साथी ऐं तुंहिंजे पीउ जे लाइ माठ करे वेंदुसि? न बहादुर बच्चा न, मां त उन्हनि खे रुक जा चणा चबराईंदुसि, रुक जा चणा। मामा पीर एहसान साईं झेड़े करण खां रोके थो ऐं फैसले करण जी ॻाल्हि करे थो। मां पीर एहसान जी ॻाल्हि मोटाईंदुसि कोन। भली तूं हुनजो चवण न मोटाए, पर फैसलो इहो थिए त खून जे एवज़ ससुई जो संग मिले, ससुई जो। हा मामा साईं, जीअं तव्हां चवंदव उएं ई थींदो, पर मूंखे पंहिंजी ससुई घुर्जे बस। अॼु तुंहिंजे चेहरे ते उदासीअ जा पाछा छांइजी विया आहिनि। मुंहिंजा भाउ ख़ैर त आहे न? हा हाशिम, जीअं तूफ़ान ख़तम थियण खां पोइ पंहिंजी तबाही जा आसार छॾे वेंदो आहे, तीअं ई उदासी जी मुंद मुंहिंजे इन कुराड़े वजूद ते पंहिंजी छाप छॾे वई आहे। ज़िंदगी एॾा त तलख़ तजुर्बा ॾिना आहिनि जो सूर बि पंहिंजी हैसियत विञाए वेठा आहिनि। अदा वॾा, ज़िंदगीअ जे अणांगे सफ़रनि ते हलंदे हलंदे मां ॾाढो थकिजी पियो आहियां। हाणे जेकॾहिं मूंखे गुलनि जी सेज बि नसीब थिए न, त मां उनखे कंडनि जी सेज पाईंदुसि। तूं मूंखे एतिरो ॿुधाए त आख़िर थियो छा आहे? हाशिम, तुंहिंजी आज़ादी जी बहादुर तमाम वॾी क़ीमत घुरी आहे। दिलावर, बहादुर मूंखां तव्हांजी आज़ादी जे एवज़ मुंहिंजे जिगर जो टुकड़ो घुरियो आहे। हू ज़ालिम ससीअ जो संग घुरी रहियो। जिंदगी का मुझे मौत कबूला, कबूला मुझे मौत।
असां केस विढ़ंदासीं जेकॾहिं भाईअ ते चढ़ी बि वियासीं न त पोइ बि खेर आहे पर पंहिंजे चेहरे पंहिंजी न्याणीअ खे जनम जी बाह में कोन उछलाईंदासीं कोन उछलाईंदासीं अधवरा वॾो असां कयो आहे असां भोगींदासीं असांजी न्याणीअ निमाणीअ कहिड़ो ॾोह कयो आहे कहिड़ो ॾोह कयो आहे हाँ चाचा पलिया अग बि न बदबख्त बहादुर भेण ससुई जो संग घुरियो हो ऐं सॼो ममण इन ॻाल्हि जे करे मचो हो हिक भेण आलिया त खून बहा जी इन कुदी रसम में माराए चुका आहियूं चाचा पलिया ॿी भेण कोन माराईंदासीं जलावर मां छा करियां यार सरदार जो फैसलो आहे मञणो पवंदो मां मजबूर आहियां मजबूर अॻु बाबल साईं अहिड़ो फैसलो करे असांजा कोंधर कोहाए छॾिया हाणे सरदार खे अहिड़ी ग़लती करण न घुर्जे अदा तूं सरदार साईं खे सम्झाए छॾ त इंसान साईं खे चवे त कोन बात लही वञे अदा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ मां पंहिंजे जिगर जो टुकड़ो ससी कोन बहाजे बस बहादुर के कोन ॾींदुसि मुझो बात पटियो पियो आहे अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे मुझो बात पटियो पियो आहे अॼु टियों ॾींहुं थियो आहे बस कर यको खणी इहो फसाद फैलाए थी अरे इन्हे वात पटियल पादर हणाया थी अञा राग नथो विसरई बसरा कचे हुजे जा पके मुंहिंजा फकीर फिरंदा था वतन ऐं अधी बसरा ॾे ख़बर काॾे थी वञी मुंहिंजे लाइ संग ॻोल्हण थी वञी छा मार का दुश्मनन खे पवई तुंहिंजे लाइ संग ॻोल्हण थी वञा ॻाल्हि अहिड़ी कई थी जो हीअं घोटा ॾेई साह कढाए मार पवई खुदाई जी मां अञा जवान जमाण सुहिणी सेबती कुआरी कमारी वेठी आहियां मथां वरी तुंहिंजे लाइ संग ॻोल्ही थी वतां तीली ॾियां तुंहिंजे परणे खे महांडो थई भल मोड़ ॿधी जो चढ़ी हलंदे रहंदो कदो माण्हू मूं ते खिलाईंदे बसरा कचे हुजे जा पके मुंहिंजा फकीर फिरंदा था वतन पोइ भला आदि ही था कयूं तूं मुंहिंजे लाइ संग ॻोल्ह मां तुंहिंजे लाइ संग ॻोल्हियां पोइ हिसाब बराबरि तॾहिं त हाणे ईअं न चओ अदा हिकिड़ी ॻाल्हि आहे मुंहिंजे बेगे खे कहर पवे जे इन जो लाश लभे हा न तॾहिं बि मां परणिजी वेहां हा हाणे मां छा कयां वरी न अचे काथां टपको करे पवे इहो मार खुदा जी पवेसि अधी बेगे जो लाश तो कुत्ता खाई आ बाकी खुद मवाली आ न वो जेरो थई
जे खुदू मवाली पीर एहसान खे हथ अची थो वञे न त पोइ तुंहिंजो ख़ैर न आहे। छो जो आऊं आहियां आछड़ो कबूतर, केॾी महिल हिन कपर केॾी महिल हिन कपर, अधी बसरा गुट खो। मूंखे पीर एहसान छा कंदो? मुंहिंजो जीए करामत वारो, करामत छा पीर, मूंखे का परवाह ई कान। पीर एहसान जे अच्छे दामन ते जेको कारो दाग लॻायो वियो आहे उन में अधी तूं बराबर जी शरीक आहीं। मां ॿुधाए थो छॾियां। अरे अहिड़ियूं ॻाल्हियूं करे मुंहिंजे काटे में तो ॻाल्हियूं विझे, मुंहिंजो साह तो कढे। तूं इन ॻाल्हि जो खुट को न कर, तो में साह कंहिं ढोर जो आहे, कबूतर इहो गठी कोन थो सघे। ओ दा खुद मवालीअ जे ज़ाल सां हक़ीक़त में ना हक़ थियो आहे, बेचारीअ सां ज़ुल्म थियो आहे। तूं इन्हे खे कूड़ी ॻाल्हि न सम्झ, चुप करे वेह, इन ॻाल्हि खे इते जो इते बंदि करे त पीर करामत चढ़ावे न मथां ट्रैक्टर वञे न चिपजी, तो सच में बात पटे पे हूंदी न भागा। अधी हाणे ॻाल्हि ॿुध, अच त कन लिकायूं। पीर ॼाणनि त पंहिंजा नासा जो छा वञे। हल साईं ॼणनि गाई ॼणनि, हल हल हल। हिननि निभागिन जे निभाग जे करे मां सॼी उम्र मुड़स जे लाइ सिकी आहियां। न हिननि जे नसीब में मुड़स जो घर आहे, न ही हे मूंखे घर करण ॾींदियूं। जरी न करे त करे छा? मुंहिंजो त अंदर अॻई अधो अधु लॻो पियो आहे, वेतर तूं छो थी जीर ॾीं? मां त तुंहिंजे मुड़स जे ख़ातिर पंहिंजे हिन जिगर जे टुकड़े खे पंहिंजे हथनि सां वाघो जे वाट में विझण जे लाइ तयार आहियां, पर हाशिम नथो मञे त मां छा कयां? असां ससुई जी शादी था करायूं, बहादुर ससुई सां प्यार थो करे, पोइ हाशिम छो नथो मञे? भला छा थो चाहे त ससुई खे घर में विहारे अछो मथो करे छॾींदो छा? बस ज़ैनब बस, घणा घाव न ॾे, तुंहिंजो हाशिम आज़ाद थी वेंदो। एहसान साईं पाण हाशिम ॾांहुं वेंदो, उनखे सम्झाईंदो ऐं हू हाशिम खे बि राज़ी करे ईंदो, तुंहिंजो मुड़ुसु आज़ाद थी वेंदो। बाक़ी मुंहिंजे न्याणीअ जो जेको मुक़दर डंडन जी